ज़ुल्करनैन ऐं याजूज माजूज। अस्सलाम वालेकुम दोस्तों, अॼु पाण ज़िक्र कंदासीं हज़रत ज़ुल्करनैन ऐं याजूज माजूज जो। ज़ुल्करनैन जो नालो सिकंदर हो। उहे हज़रत ख़िज़र अलैहिस्सलाम जा मासात आहिनि। हज़रत ख़िज़र अलैहिस्सलाम संदन वज़ीर ऐं जंग में अलमबरदार रहिया आहिनि। उहे हज़रत साम बिन नूह अलैहिस्सलाम जी औलाद मां आहिनि। उहे हिकु ॿुढड़ी जा अकेला पुट हुआ। हज़रत इब्राहिम ख़लीलुल्लाह अलैहिस्सलाम जे हथ मुबारक ते इस्लाम क़बूल करे ॻच अरसो संदन सोबत में रहिया ऐं हज़रत इब्राहिम ख़लीलुल्लाह उन्हनि खे कुझु वसियतूं कयूं हुयूं। दुरुस्त इहो आहे त ही नबी न आहिनि, बल्कि ही नेक बाना हुआ जेके शर्फ़ विलायत सां सरफ़राज़ थिया। ज़ुल्करनैन जे नाले सां छो मशहूर थिया? हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो त उहे ज़ुल्करनैन ॿिनि सिंघनि वारे जे लक़ब सां उन्ही करे मशहूर थिया जो दुनिया जे ॿिनि सिंघनि वारे याने ॿिन्ही किनारनि जो चकर लॻायो हुयो। ऐं बाज़ जो कौल आहे उन्हनि जे दौर में माण्हुनि जा 2 करन ख़तमु थी विया। 100 सालनि जो हिकु करन थिए थो ऐं के चवनि था त अवां जा 2 गेसू याने वार हुया, उन्हनि करे ज़ुल्करनैन चयो वेंदो हो। ऐं ही हिकु कौल बि आहे उन्हनि जे ताज ते 2 सिंघ ठहियल हुआ ऐं के वरी उन जा क़ाइल आहिनि त उन्हनि जो मथो ॿिन्ही पासनि खां उभरियल हो। अल्लाह ताला उन्हनि खे तमामु रुए ज़मीन जी बादशाही अता कई हुई। दुनिया में कुल 4 बादशाह अहिड़ा थिया आहिनि जिन खे सॼी ज़मीन जी बादशाही मिली। उन्हनि मां 2 मोमिन हुआ ऐं 2 काफ़िर। मोमिन त हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम ऐं ज़ुल्करनैन ऐं काफ़िर हिकु बख़्त नसर, ॿियो निमरूद ऐं तमामु रुए ज़मीन जो 5हों बादशाह हिन उम्मत मां थियण वारो आहे, जंहिंजो नालो मुबारक हज़रत इमाम महदी रज़ी अल्लाह ताला अन्हु आहे। ज़ुल्करनैन जा 3 सफ़र। क़ुरान मजीद में हज़रत ज़ुल्करनैन जे 3 सफ़रनि जो अहवाल बयानु थियो आहे जेको सूरत कहफ़ में आहे। असां क़ुरान शरीफ़ मां ई उन्हनि 3 सफ़रनि जो अहवाल लिखूं था जिन में निहायत अजीब ऐं इबरत वारो अहवाल आहे। पहिरियों सफ़र हज़रत ज़ुल्करनैन पुराणनि किताबनि में पढ़ियो त साम बिन नूह अलैहिस्सलाम जी औलाद मां हिकु शख़्स आबे हयात जे चश्मे मां पाणी पीअंदो त उनखे मौत न ईंदो। उन करे हज़रत ज़ुल्करनैन मग़रिब जो सफ़र कयो। अवां सां गॾु हज़रत ख़िज़र अलैहिस्सलाम पिणु हुआ। हज़रत ख़िज़र अलैहिस्सलाम त आबे हयात जे चश्मे ते पहुची विया ऐं उन मां पाणी बि पीतो, पर हज़रत ज़ुल्करनैन जे मुक़द्दर में न हो ऐं उहे महरूम रहिया। उन सफ़र में अवां ओलह तरफ़ ॾांहुं विया जेसीं ताईं आबादी जो नालो निशान हुयो। उहे सभई मंज़िलूं तय करे अवां हिकु अहिड़े हंध ते पहुता जो उन्हनि खे सिज लहण जे वक़्तु ईअं नज़र आयो जो उहो हिकु कारे चश्मे में लहे पियो। जीअं सामूंडी सफ़र करण वारनि खे सिज समुंड जे कारे पाणी में लहंदो नज़र ईंदो आहे, उते हिकु अहिड़ी क़ौम मिली जिन खे जानवरनि जी खल पातल हुई। उन खां अलावा उन्हनि जे बदन ते ॿियो को लिबास न हो ऐं दरियाई मुर्दा जानवरनि खां अलावा उन्हनि जी ख़ुराक जो ॿियो ज़रियो न हो। इहा क़ौम नासिक सॾाईंदी हुई। हज़रत ज़ुल्करनैन ॾिठो त हुननि जा लश्कर बेशुमार आहिनि ऐं उहे माण्हू निहायत ताक़तवर ऐं जंगजू आहिनि त हज़रत ज़ुल्करनैन उन्हनि माण्हुनि जे चौधारी घेरो करे उन्हनि माण्हुनि खे बेवस करे छॾियो। पोइ किन त ईमान आंदो ऐं के फ़ौज जे हथां क़तल बि थिया। ॿियो सफ़र। पोइ अवां ओभर तरफ़ सफ़र कयो एसी ताईं जो सिज निकिरण जी जॻह वटि पहुता त उते ॾिठो हिकु अहिड़ी क़ौम आहे जन वटि न का इमारत आहे न कोई घर। उन्हनि माण्हुनि जो अहवाल ही हो जो सिज निकिरण महिल उहे माण्हू ज़मीन जी गारनि में लिकी वेंदा हुआ ऐं सिज लहण खां पोइ गारनि मां निकिरी पंहिंजी रोज़ी जे ॻोल्हा में लॻी वेंदा हुआ। उहा क़ौम मनसक सॾाईंदी हुई। हज़रत ज़ुल्करनैन उन्हनि जे मुक़ाबले में लश्कर कशी कई ऐं जिन माण्हुनि ईमान आंदो उन्हनि सां बहितरीनु वर्ताव कयो ऐं जेके पंहिंजे कुफ़ुर ते क़ाइमु रहिया उन्हनि खे क़तल कयो। टियों सफ़र। पोइ अवां उत्तर ॾांहुं सफ़र कयो एसी ताईं जो सदीन
ॿिनि पहाड़नि जी विच में पहुता त उतां जी आबादी जी अजीब व ग़रीब ज़बान हुई। उन्हनि माण्हुनि सां मुश्किल सां इशारनि ज़रिए गुफ़्तगू कई वेंदी हुई। उन्हनि माण्हुनि हज़रत ज़ुल्करनैन सां याजूज माजूज जे ज़ुल्मनि जी शिकायत कई ऐं मदद जा तालिब थिया।